बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामुअलैकुम। क्लास 5 सबक वर्ण। खानू हियो वर्ण ॾिस त कहिड़ो न ढॻो ऐं घाटो आहे। खानू ये दरख्त देखो कैसा लंबा और घना है। ही सन्हियूं सन्हियूं काठियूं जिन ते पन आहिन से वण जूं टारियूं आहिन। ये बारीक बारीक लकड़ियाँ जिन पर पत्ते हैं वो दरख्त की टहनियाँ हैं। ही थुलियूं ऐं ढगियूं काठियूं जिन मां टारियूं निकरन थियूं से वण जा डार आहिन। ये मोटी और लंबी लकड़ियाँ जिनमें से टहनियाँ निकलती हैं ये दरख्त की डालियाँ हैं। डारन खे जेको हियो थल्हो काट झल्ले बैठो आहे सो वण जो थुड़ आहे। डालियों को जो ये मोटी लकड़ी पकड़े खड़ी है ये दरख्त का तना है। थुड़ हेठां वरे वण जूं पाड़ूं आहिन। तने के नीचे फिर दरख्त की जड़ें हैं। जेके ज़मीन में अंदर घिड़े वण खे सोघो झल्ले बैठियूं आहिन ऐं हिनखे खाज थियूं पहुँचायन। जो ज़मीन में अंदर जाकर दरख्त को मजबूत पकड़े हुए हैं और इसको खुराक पहुँचाती हैं। वण जी डारन ऐं टारियन मां बारण जूं काठियूं थींदियूं आहिन। दरख्त की डालियों और शाखों से जलाने की लकड़ियाँ मिलती हैं। वण जी थुड़ मां कामू ऐं दरवाज़ा जुड़ंदा आहिन। दरख्त के तने में से कमानियाँ और दरवाजे बनाए जाते हैं। वण में पखी आखेरा ठाहींदा आहिन। दरख्त में परिंदे घोंसले बनाते हैं। वरण जी छांव हेठ माण्हू गर्मी में वेहे आराम कंदा आहिन। दरख्तों के साए में लोग गर्मी में बैठकर आराम करते हैं। वण जेके रस्तन ते ॾिसीं थो से इन्ही लाइ लॻल आहिन। ये दरख्त जो रास्तों पर देख रहे हो ये इसीलिए लगाए गए हैं। इन्हन वणन खां सिवाय बिया वण मेवन जा थींदा आहिन। इन दरख्तों के अलावा दूसरे फलों के दरख्त होते हैं जेके बागन में पोखबा आहिन जो बागों में उगाए जाते हैं। इन्हन वणन मां असांखे केतरन ई किस्मन जा स्वादी मेवा मिलंदा आहिन। इन दरख्तों में से हमें कितने ही इकसाम के जायकेदार फल मिलते हैं। असांजे मुल्क में अम्ब, जैतून, डाढ़ूं, नारंगियूं, लीमा, तूत, सौफ ऐं नासपातियूं जाम थियन। यही सब मेवा वरण मां मिलन था। हमारे मुल्क में आम, अमरूद, अनार, नारंगी, लीमू, शहतूत, सेब और नाशपाती के दरख्त होते हैं। ये सब फल दरख्तों से मिलते हैं। वण ॾाढा कमाइता आहिन। इन करे असांखे घुर्जे त घणा वण पोखियूं ऐं उन्हनि जी हिफाजत करियूं। दरख्त बहुत कारआमद होते हैं इसलिए हमें चाहिए कि ज़्यादा दरख्त उगाएं और उनकी हिफाजत करें।